मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक साहबी जो मुझा महबूब अगर मुखे शोबान जी 15 जी रात अल्लाह ताला नसीब फरमाए ऐं उहा घड़ी भी मुखे मिली वने जो मुझे रब जे तरफ का निदा अचे तो मुझा बाना छा खपई त मुझा महबूब मुखे बुधाए त मां छा घुरा मुझा आका मुखे बुधायो त मां छा घुरा पो मां छा कया मुझे करीम आका फरमायो अगर 15 शोबान जी रात मुझो बेनियाज रब तोखे जिंदगी में नसीब करे त मुझे करीम आका फरमायो त मुझे करीम रब जा बांधेड़ा सब खां पहिरीं अल्लाह जे दरबार में तौबा करे पांजे गुनाहन जी माफी तलब कजा पांजे गुनाहन जी माफी तलब कजा मुझे करीम आका फरमायो बे नंबर ते अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात खां उन जी रहमत तलब कजा रहम तलब कजा। 3 नंबर ते मुझे करीम आका फरमायो अल्लाह जे दरबार में आफियत याने छोटकारे जी दुआ घुरजा। 4थे नंबर ते मुझे करीम आका फरमायो अल्लाह जे दरबार में हलाल रोज़ी जेला सवाल कजा। ये 4 दस मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पांजे गुलामन के दिना आशिकन के दिना उशाकन के दिना छंछर जी रात छड़े करे आचर जी रात अचई पे 15 शोबान जी रात अचई पे। ओ मुझा दोस्त अजीज अगे ही पांजे बचड़न के तैयार कजा नंढड़न वडड़न के तैयार कजा मुसल्ला तैयार करे छड़ जा दिल जो सहन सिंगारे छड़ जा। इहा रात फजूल न विञाए जा इहा रात अजाई न विञाए जा। करीम रब जे दरबार में सदड़ा करे सवाल करे दुआऊं घुरी इहा रात अल्लाह जे दरबार में पांजी तकदीर सुणी लिखराए छड़ जा। जो इंशाअल्लाह ताला ये कंदासी इंशाअल्लाह ताला ये कंदासी पांजे बचड़न के भी इहो दस दींदासी पांजे न्याणन के पांजे घर वारन के पांजे पुटड़न के सभिनी के। ओ यार ओ मुझा भा जॾहिं न को माण्हू मुसल्लो विछाए पांजे भर में नंढड़े बचड़े के नमाज जे लाइ तैयार कंदो आहे ऐं उहो मासूम ॿार सजदो ॾींदो आहे त मुंहिंजो रब ख़ुशि थी करे मलाइकनि खे चवंदो आहे होॾे निहारियो। मलाइकन के मुझो बेनियाज रब राजी थी करे चवंदो होडे निहारियो। ओ फरिश्तो तव्हां त चयो पे त मई युफसिदु फीहा व यसफिकु दिमा मौला इहो त फसादिया इहो त ठगा इहो त झेड़ा कड़ा। रब चयो तव्हां इए भी चयो हो त व नहनु नुसब्बिहु बिहमदिका व नुक़द्दिसु लक मौला तुंजी हमदो सना असा था कयो इन कारे मथे के चौथो पैदा करी ठग के धोखेबाज के। अल्लाह फरमाए मलाइको याद कयो उन टाइम ते मां रब तव्हां के फरमायो हो इन्नी अअलमु मा ला तअलमून तव्हां जी निगाह ने कारे मथे ते आ पर मुंहिंजी निगाह पंहिंजे यार जे चेहरे ते। तव्हां के खबर ना है त मां इन इंसान के चौथो बनाया मगर मां खुदा जाना तो चौथो बनाया। रब फरमाइंदा होरे ॾिसो उन मासूम बचड़े के काई खबर कोने का लेकिन उन जो पीउ उन के भर में बिहारे कीअं मां रब जे दरबार में दुआऊं तो घुरे। ॾियो खबर इन जन्नत ॾिठी न मुंहिंजा मौला भला दोज़ख ॾिठो थई न मुंहिंजा मौला इन जे बचड़े जे मथो इबादत फर्ज़ा न मुंहिंजा मौला जेको कुछ ॾिठो भी न थई जेको कुछ चखियो भी न थई सिर्फ बुद्धो थई हा मुंहिंजा मौला जेको बुधण जे बावजूद इए रोई रहियो आ। ओ फरिश्तो बुधायो जे इहो मुंहिंजो आशिक ॾिसे हा त छा था समझो। मलाइक चवंदा मौला त रोई रोई चरियो थी वञे हा। मुंहिंजो रब नाज़ करे चवंदो ओ फरिश्तो जेॾी महिल इहो मुंहिंजो बानो हथड़ा खणे त गवाह भी बणिजी वञिजो आमीन भी चइजो मां रब इन जो सभई दुआऊं क़बूल करे छॾियो।